तवाफ़ जो तरीक़ो ऐं तवाफ़ कीअं कजे इन जे मुतालिक़ कुझु इरशाद फ़रमायो। आलिमन सगोरन फरमायो जो जेको शख़्स मके शरीफ़ में मौजूदु आहे ऐं उहो ॿाहिरि खां आयल आहे, मके शरीफ़ जे ॿाहिरि खां आयल आहे, जीअं पाकिस्तान खां आयल आहे, उन जे लाइ उतां जी जेकी सभ में अफ़ज़ल इबादत आहे उहो तवाफ़ करणु आहे। तवाफ़ हज में बि थींदो आहे, तवाफ़ उम्रे में बि थींदो आहे, अहिड़े ई तरीक़े ते नफ़ली तवाफ़ बि थींदो आहे। अहिड़े ई तरीक़े ते कंहिं अगरि तवाफ़ जी मन्नत घुरी हुजे, बास बासी हुजे, उहो तवाफ़ बि कयो वेंदो आहे। उनखे मन्नत जो बास जो तवाफ़ चइबो आहे कंहिं मक़सद जे लाइ। त तवाफ़ बि हिकिड़ो तमामु घणो वॾो मौज़ू आहे। मां मुख़्तसर अंदाज़ में अव्हां जे आॾो तवाफ़ जी फ़ज़ीलत ऐं मुख़्तसरन तरीक़ो बयानु कंदुसि। जीअं त हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु को रिवायत आहे, पाण फरमाइनि था जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन तवाफ़ बिल बैति व सल्ला रकअतैन कान कइतकी रक़बह, यानी जंहिं बैतुल्लाह जो तवाफ़ कयो उन खां पोइ 2 रकातूं निमाज़ पढ़ियईं त उहो शख़्स ईअं आहे जीअं उन हिकु ग़ुलाम आज़ादु कयो। हिकु रिवायत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इहा रिवायत पिण हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु को रिवायत आहे, मन तवाफ़ बिल बैति 50 मर्रतन ख़रज मिन ज़ुनूबिही कयौमिन वलदतहु उम्मुहु, यानी जंहिं शख़्स बैतुल्लाह जो 50 दफ़ा तवाफ़ कयो त उहो पंहिंजे गुनाहनि खां ॾोहनि खां ईअं निकिरी वेंदो ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेट मां पैदा थियो आहे। सो इहे फ़ज़ीलतूं ऐं तवाफ़ जूं तमामु घणियूं फ़ज़ीलतूं जेके हदीस जी किताबनि में लिखियलु आहिनि, तमामु घणियूं फ़ज़ीलतूं आहिनि। मुख़्तसर अंदाज़ में अव्हां जे आॾो बयानु कयूं। सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि यादि रखो त तवाफ़ जीअं निमाज़ घटि में घटि 2 रकात थी सघे, 1 रकात जी निमाज़ नाहे थींदी। अहिड़े ई तरीक़े ते तवाफ़ हिकु मुकमल इबादत आहे। कुझु माण्हू सम्झंदा आहिनि त खाना काबा जो 1 चकर अदा कयो, हजरे अस्वद खां शुरू थियासीं, हजरे अस्वद ते ख़तमु थियो त इहो तवाफ़ थी वियो, न, इहो 1 चकर थियो। तवाफ़ हिकु मुकमल इबादत आहे। नफ़ली तवाफ़ हुजे, तोड़े फ़र्ज़ तवाफ़ हुजे, तोड़े सुन्नत तवाफ़ हुजे, तवाफ़ जेको बि जंहिं बि क़िस्म जो आहे उन जे अंदरि घटि में घटि 7 चकर जेके हूंदा आहिनि उहे करणा हूंदा आहिनि। 7 चकर हूंदा त पोइ उहो तवाफ़ मुकमल थींदो, न त उहो अधूरो तवाफ़, अणपूरो तवाफ़ हूंदो। पोइ उन में जेके ख़राबियूं लाज़िमी हूंदियूं उन्हनि जो वरी तदारुक तलाफ़ी करणु हूंदी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।